जो पान जिला पैदा पैदा कया है ये असबाब ये फितना असा जिला असा उन्हें इंसान कया अज भी इंसान इंसान जे रूप में इंसान के इंसानी जेतरो जेतरो नुकसान तो पहुंचाए उतरो बी का जानवर हैवान को पहुंचाए छो उन इंसान जो अंदर में हैवान है उनके अंदर में हैवानियत अची वही है जे उनके अंदर में अशरफुल मखलूकात जेड़ी इंसानियत जे करे अची वने तो ने छो तो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो तो मुझो मोमिन मुसलमान जे हथ पैर का के ईज़ा कोन थींदो हिते ईज़ा पुजण वारा वध में वध उहे जेके पाण के चवन था असां वडे में वडा मुसलमान आहियूं ऐं पंहिंजो पाण खे चवंदा असीं नेकोकार आहियूं असाई हर शे आहियूं ऐं तव्हां जे करे ॾिसो त वॾो फितनो वॾो सभु कुझु उन्हनि खजा थिए थो जेकी ज़ाहिर में शाह साहब चयो त अहिड़ा बि हूंदा जेकी ज़ाहिर में त ज़ानी हूंदा पर अंदरि मुंहिंजो मोमिन हूंदा हिकिड़ा ॿाहिरि त केॾा नेकोकार हूंदा पर हुनजो अंदरि उन शैतान उन हसद उन